हिन हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे हॉकी मैचेस आपके खुशगवार लम्हों में हमेशा आपके साथ। सुप्रीम कोर्ट में फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। अटॉर्नी जनरल अदालत में आम शहरनि जे ट्रायल शुरू थियण जी वज़ाहत करे छॾी। अञा ताईं कंहिं बि आम शहर जो फौजी अदालतुनि में ट्रायल शुरू नाहे थियो। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान गुज़िरियल ॾींहुं डीजी ISPR चयो त ट्रायल जारी आहे। अटॉर्नी जनरल ऐं डीजी ISPR जे बयाननि में टकराव आहे। आम शहरनि खे बुनियादी हक़नि खां महरूम नथो करे सघिजे। आइन जो आर्टिकल 9 ऐं 10 बुनियादी हक़नि जी ॻाल्हि करे थो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो वकील अज़ीज़ भंडारी असांखे अटॉर्नी जनरल जे बयान ते यकीन आहे। फौज में सभ खां अहम शइ मोराल हूंदो आहे। उहो मोराल ई हूंदो आहे जंहिं सां हिकु फौजी जान बि ॾेई छॾींदो आहे। जेकॾहिं का बि शइ हिकु फौजी जो मोराल घटि करे त फ़ाइदो दुश्मन खे थींदो आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल पाकिस्तान ऐं IMF विच में अॼु स्टाफ लेवल मुआहिदो थियण जो इम्कान। नाणेवारी वज़ारत जे इख़्तियारनि जो चवणु आहे त IMF सां मुआहिदे लाइ ॻाल्हियूं क़तई मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। समूरनि शर्तुनि ते डेडलॉक तक़रीबन ख़त्म थी वियो आहे। IMF शर्तुनि ते हर साल $1 लख पाकिस्तान आणण जी स्कीम ख़त्म करे छॾी। रूस मां कचो तेल खणी हिकु ॿियो जहाज़ पाकिस्तान पहुची वियो। कचे तेल सां भरियल जहाज़ क्लाइड नोबल कराची पोर्ट पहुतो। जहाज़ जो बर्थिंग प्लान फाइनल थियण बाद तेल लाहिण जो कमु शुरू कयो वेंदो। हज जो अहम रुकन वक़ूफ़े अरफा अदा करण जे लाइ हज पांदेड़ा मैदान अरफात में गॾु 1.5 लख पाकिस्तानियुनि समेत सॼी दुनिया मां 25 लख हज पांदेड़ा मस्जिद निमरा मां हज जो ख़ुतबो ॿुधंदा। शेख डॉक्टर यूसुफ बिन मोहम्मद सईद हज जो ख़ुतबो ॾींदो। हज पांदेड़ा ॿिपहरी ऐं टिपहरी जी नमाज़ कसर करे अदा कंदा। ईद वेझो ईंदे माल पिड़ियुनि में पीह वधी वई। महांगाई सबबि ढोरनि जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते घटिताई। ट्रांसपोर्टनि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो। मुसाफ़िर ॿीणा भाड़ा भरे पंहिंजे प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ वञण ते मजबूर। सिंध सरकार जे छापनि बावजूदि ट्रांसपोर्टनि जे भाड़नि में घटिताई खां इनकार। CTD हैदराबाद पारां ॿिनि धारदार कार्रवाइनि में 2 दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा। CTD जो चवणु आहे त कार्रवाइनि दौरान मटियारी मां उसामा वटू ऐं टने मोहम्मद ख़ान मां यासीन खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही दहशतगर्द जो तालुक़ TTP सां आहे। संदन कब्ज़े मां हैंड ग्रेनेड ऐं धमाकेदार मादो हथ कयो आहे। गिरफ़्तार दहशतगर्द सिक्योरिटी इदारनि ते हमलनि में बि मुलविस आहिनि। मीरपुर माथेलो ऐं भरपास वारे इलाइक़नि में उड़ी जी बीमारी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 2 मासूम भाइर फ़ौत। 3 ॾींहनि दौरान फ़ौतुनि जो अंग वधी 3 थी वियो। केतिराई ॿाड़ा बीमारी में मुब्तला। कोठाणनि जो चवणु आहे त उड़ी जी बीमारी में 3 ॿाड़ा फ़ौत ऐं केतिराई मुब्तला थी विया आहिनि, पर सिहत खाते को बि तहरुक नाहे वरितो। ढोरो नारो में पुटे जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वापारियुनि पुटे जो हथरादू अघु मुक़ररु करे छॾियो आहे। घटि अघु मिलण सबबि फसल जो ख़र्च बि लही नथो सघे। सिंध में ज़रई पाणी जो बहिरान वधीक संगीन। आबादकारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा। नसीराबाद में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरो। नवाब वली मोहम्मद में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। दोदापुर में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकार रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। कंधाकोट में सिविल अस्पताल में सहूलियतनि जी खोट ऐं डॉक्टरनि जे अणवणंदड़ वर्ताव ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त सिविल अस्पताल में दवाउनि ऐं पाणी समेत सहूलियतनि जी अणाट आहे। डॉक्टरनि जे अणवणंदड़ वर्ताव ऐं सहूलियतनि जी खोट जो नोटिस वठी मरीज़नि खे बहितर इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।
बख्शियापुर में डोमकी बिरादरी में झेड़े दौरान मार्च वे नींगर जो मड़ पोस्टमार्टम बाद वारसन हवाले वारसन पारा नोखाफ जखरानी जो मड़ इंडस हाईवे ते रखी एहतजाजी मुजाहिरो ऐं धरणो अॻवान जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में खांगी यूनिवर्सिटी जी मालिकी बाबति तकरार ख़त्म न थी सघियो। यूनिवर्सिटी ते कब्ज़ो करण जे लाइ हिकु धुर चढ़ाई करे फायरिंग कई। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। पुलिस जो चवणु आहे त वॾे अरसे खां इसरा यूनिवर्सिटी जी मालिकी तां ॿिनि धुरनि में तकरार हलंदड़ आहे। कानपुर में अॻूणे टाउन चेयरमैन जी गाॾी ते हथियारबंदनि जी फायरिंग 5 ॼणा ज़ख़्मी गोली लॻण सबबि अॻूणे टाउन चेयरमैन अफज़ल आराई समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया इस्पताल मुंतक़िल। गाज़ी अहमद मां पुलिस खे लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हथायल लाश जी सुञाणप नाहे थी सघी वधीक जांच कई पई वञे। आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जी ऑफिशियल शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। इवेंट जी शुरूआत 5 अक्टूबर खां थींदी जॾहिं त फाइनल 19 नवंबर ते खेॾी वेंदी। पहिरीं मैच दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड विच में भारतीय शहर अहमदाबाद में थींदी। 15 अक्टूबर ते पाकिस्तान ऐं भारत में अहमदाबाद जे ग्राउंड ते दंगल थींदो।